नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के बिरासिटी मां ख़बर ॾींदा आहियूं। बिरासिटी जे मेमुण मोहल्ले मां ॿ नामालूम चाबी चोर शहरी अब्दुल रज़ाक चौहान जे घर ॿाहिरां बीठल मोटरसाइकिल चोरी करे फरार थी विया। अहिड़ा CCTV फुटेज हथ करे वरिता आहिनि जंहिं में ॾिसी सघिजे थो त ॿ ॼणा चाबी चोर आसानी सां शहरी जे घर ॿाहिरां बीठल मोटरसाइकिल आराम सां काए फरार थी रहिया आहिनि। ॿिए पासे शहरियुनि पारां बिरासिटी शहर अंदर वधंदड़ बदअमनी ते सख़्त गिणती जो इज़हार कयो आहे। उन मौके ते शहर वासियुनि मुतालबो कंदे चयो आहे त शहर अंदर चोरियूं ऐं दाड़ा रोज़ जो मेमूल बणियल आहिनि। पुलिस अगो निंड सुतल आहे। 4 ॾींहं अॻु पिणु सहाफ़ी नदीम मंगी जे घर में नामालूम चोर दाख़िल थी दरवाज़े जो तालो कटे 2 भलोड़ नस्ल जूं बकरियूं चोरी करे फरार थी विया हुआ। हिननि शहरियुनि मुतालबो कंदे चयो त SSP समेत ॿिया वस वारा बाला ऑफिसर चोरियुनि जी वधंदड़ वारदातुनि ते नोटिस वठी शहरियुनि जूं चोरियूं वापस करायूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।